कंदकोट में रोड रस्तनि ते बीठल नालियुनि जो पाणी निकाल न थियण खिलाफ दुकानदारनि तरफ़ां धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो आहे। वॾे अंग में गाॾियूं ब्लॉक, शहरियुनि चयो त म्यूनिसिपल इंतज़ामिया ग़ाइब आहे। असांजो रोज़गार बंदि आहे, जंहिं सबबि सख़्त परेशान आहियूं। बाबा डीसी साहब के कुरान सां असांजो मसलो हल करे हफ़्तो थी वियो आहे। पाणी बीठो आहे, असां आधार पियो रोज़ी बंदा कुरान खां ॿियो कुझु कोन्हे। हिकु दानी आहे मुनीर मलिक खे टीएम खे चवंदो आहे की अचण लाइ तयारु कोन्हे। कुरान खणी आयो डीसी अॻो ॿियो छा कयूं? असां मजबूर आहियूं, असांजी रोज़ी बंदि पई आहे, असांजो कारोबार बंदि पियो आहे। टी मज़दूर बीठा असां काॾे वञूं? गटरनि जो पाणी हूंदो आहे, बारिश जो पाणी ठीकु आहे, बारिश जो पाणी गटरनि जो पाणी टीएम खणण लाइ तयारु कोन्हे। टीएम खे जेको 5 रुपया ॾे उन जो आहे, बाक़ी कंहिं ग़रीब जो कोन्हे। असां मजबूर आहियूं, असांखे कुरान खणी आयो डीसी खे ॾिसंदो आहे त असांजो मसलो तक़रीबन 10 को 12 ॾींहं थी विया आहिनि। पाणी बीठो आहे, सॼो कारोबार बंदि लॻो पियो आहे। 15 मज़दूर कमु करनि था, उन मज़दूर खे कारियूं मज़दूरी पाणी बीठो असांजो गिराक नथो अचे। 20-25 ॾींहं थी विया इहो हलंदो रहे थो। असांजो मुतालबो इहो टीम खे हटायो, कंदकोट बचायो। बारिश जो पाणी हूंदो आहे पोइ असांजो बारिश जो पाणी बि न आहे, गटर जो पाणी आहे।